जारी करे छॾी आहे। ज़रीन मूजिब मुगवी जो नालो तसव्वुर हुसैन आहे ऐं उहो खुशाब जो रहवासी आहे। धाड़ेल तरफ़ां जारी कयल वीडियो में ॾिसी सघिजे थो त धाड़ेल मुगवी खे वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। धाड़ेलनि मुगवी जे वारसनि खां 1 करोड़ ऐं आईफोन भुंग तलब कयो आहे। हीअ हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी जे धाड़ेलनि वधीक हिकु मुगवी जे तशद्दुद जी वीडियो जारी करे छॾी आहे। ज़रीन मूजिब मुगवी जो नालो तसव्वुर हुसैन आहे ऐं उहो खुशाब जो रहवासी आहे। धाड़ेलनि तरफ़ां जारी कयल वीडियो में ॾिसी सघिजे थो त धाड़ेल मुगवी खे वहशियाणो तशद्दुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। धाड़ेलनि मुगवी जे वारसनि खां 1 करोड़ ऐं आईफोन भुंग तलब कयो आहे। हीअ हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी जे धाड़ेलनि वधीक हिकु मुगवी ते तशद्दुद जी वीडियो जारी करे छॾी आहे। ज़रीन मूजिब मुगवी जो नालो तसव्वुर हुसैन आहे ऐं उहो खुशाब जो रहवासी आहे। धाड़ेलनि तरफ़ां जारी कयल वीडियो में ॾिसी सघिजे थो त धाड़ेल मुगवी खे वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। धाड़ेलनि मुगवी जे वारसनि खां 1 करोड़ ऐं आईफोन भुंग तलब कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर नियाज़ चन्नो खां। नियाज़ आगाह कजो त घोटकी जे धाड़ेलनि वधीक हिकु मुगवी ते तशद्दुद जी वीडियो जारी करे छॾी आहे। छा अपडेट आहिनि अवां वटि? जी बिल्कुल ही घोटकी के कच्चे वारे इलाइक़े से लाॻापियल ॾोहारनि पारां हिकु सोशल मीडिया ते वीडियो वायरल कई वई आहे जंहिंमें मुबैना तौर ते मुगवी जो नालो तसव्वुर हुसैन ज़ाहिर कयो वियो आहे जेको खुशाब जे इलाइक़े आदिकोट जो रहवासी ॿुधायो पियो वञे। इन वीडियो में मुगवी ते जेको आहे उहो मुगवी जा हथ ऐं पेर ज़ंजीरनि सां ॿधल आहिनि, उनखे तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। इन वीडियो में मुगवी पंहिंजे वारसनि खां 1 करोड़ रुपया ऐं आईफोन जो मुतालबो करे रहियो आहे ऐं चई रहियो आहे त हुनखे भुंग जी रक़म ॾेई करे वापसि करायो वञे। इन वीडियो में वाज़े तौर ॾिसी सघिजे थो त जेको मुगवी आहे हुनखे तशद्दुद जो निशानो बणाए पियो वञे। अलबत्ता इन वीडियो में धाड़ेलनि जे कंहिं टोले जी निशानदेही न आहे थियल, पर इहो ॿुधायो वियो आहे त घोटकी जे जेको कचे वारो इलाइक़ो आहे हुनजी वीडियो आहे। जी नियाज़ चन्नो, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।